महिल असांखां ख़बर अवली इहा ख़बर हुई। उन्हनि असांजे जंग थियण खां अॻु ई जंग खटण जा माहौल तयारु करे असांखां जंग खटी वरिती। उन तयारु कयल माहौल ते हाणे असांखे पिया ॿुधाइनि अवां में को बि हाल कोन्हे। सो वरी ॿुड़ी या ज़ीरो खां शुरू करे हर माण्हू पंहिंजे पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियारण लाइ कोशिशि करे, उन नए नस्ल लाइ इंतज़ारु करे जीअं उहो नस्ल जवान थिए, भड़ थिए, होशियारु थिए। अहिड़ी हालत ते वरी पहुचूं त हालतुनि जे तजुर्बनि जी रोशनी में पंहिंजे नए नस्ल खे आमिरत जे चापलूसनि खां बचायूं। मुंहिंजा महिरबान दोस्तो, असां सियासत जा हैराक कारकुन किन अदबी कचहरियुनि में बि सियासत खे गेले खणी अचूं था, न ॾिसूं था वक़्तु, न महिमान, न माण्हू। मूंखे जॾहिं हिन प्रोग्राम लाइ हैदराबाद मां हिकु अदद परेशान दोस्त फ़ोन करे अॼोके फंक्शन जो ॿुधायो त उन ताक़ीद कंदे चयो, लाला ज़रूरु लिखजांइ। मूंखां उन शाइर जे ज़ात बाबति संदसि अभ्यास जाचींदे पुछो, छा तबसुम चापलूस आहे? चई न। मूंखां पुछो, सिंध परस्त आहे या सिंध दोस्त आहे? चई सिंध दोस्त आहे। मूंखां पुछो, जेरे काण बकरी कोई सघे थो? चई हरगिज़ न। मूंखां पुछो, तबसुम जी शाइरी में बहर वज़न जी खोट आहे, उन ते भला लिखां? जवाब में सवाल कयईं, बहर वज़न जे खुटल हुअण जो तोखे वरी केरु ॿुधाईंदो? मूंखां पुछो, किताब ते ईमेल एड्रेस ॾिनी अथई? चई पुराणा सिंधी अहिड़ा कम न कंदा आहिनि, उहे किनायत पसंदि हूंदा आहिनि, पंहिंजे हुअण जी ख़बर हूंदी अथनि, पंहिंजे फना जो अहसासु वेझो आणण बदिरां ॿ ढुक पी ॾींहं खे राति कंदा आहिनि। उहे कंप्यूटर सिखण लाइ न पर घर में शो पीस तौरु रखंदा आहिनि। उहे कंप्यूटर ॾाढो वेहंदा आहिनि त पहिरियां संदन दिमाग़, पोइ ॼंगूं लुॾणु शुरू थींदियूं आहिनि। मूंखां पुछो, छा तबसुम फरारियत पसंदि आहे? चई लाशऊरी तौरु हुजे त हुजे, बाक़ी ॼाणी ॿुझी ईअं न आहे। ऐं पंहिंजो हुन हिकु अदद परेशान दोस्त जो अहवालु साण करे अॼु सुबुह जो कंप्यूटर ते वेही सिंधी में जेकी सम्झ में आयो सो लिखणु वेठुसि। सो हिकु बा औलाद अहले इल्म अहले कलम मुंहिंजे भाउ गफ़ार खे मुबारक हुजनि। संदसि हेतिरा किताब लिखिजी ऐं छपिजी चुका। सुठो थियो जो उहे संदसि किताब आहिनि ऐं ॿार न आहिनि, छो त हीउ ज़मानो घटि ॿारनि ऐं वधीक किताबनि पैदा करण जो आहे। उन्हनि किताबनि, अदीबनि, दानिश्वरनि, शाइरनि खां सवाइ सिंधी जंग न खटी सघंदा। बराबरि सिपह सालारी जो कमु इहे न कंदा, पर रस्तो त उन्हनि खे ई ॿुधाइणो पवंदो। तबसुम जी महिरबानी जो इज़त ॾिनाई ऐं ॿियनि खे बि ॿुधायईं त मूंखे सुञाणा थो ऐं आउं बि खेसि चङो इंसानु सम्झण वारनि मंझां हिकु आहियां। वॾी महिरबानी। साईं, इहो असांजो दोस्त डॉक्टर अयूब शेख। असीं चाहियूं था त असां अव्हां सां सिधो सो राब्ते में हुजूं तक़रीरुनि जे हवाले सां, पर असांजो हिकिड़ो दोस्त आहे जंहिं अब्दुल गफ़ार तबसुम जे शाइरीअ ते ॾाढियूं ख़ूबसूरत तस्वीरूं ठाहियूं आहिनि। असीं तव्हां खां सिर्फ़ु 5 मिंट वठंदासीं त जीअं असांजो महफ़िल जो सदर साईं मज़हर सिद्दीकी साहिब जिन उनजे तस्वीरुनि जी सिर्फ़ु निमाइश करे वठनि ऐं वरी पोइ असीं हीउ सिलसिले कलाम जारी था रखूं। सिर्फ़ु 5 मिंटनि जो रुकनो था विझूं त जीअं असां दोस्त असगर मुगेरीअ जे तस्वीरुनि जी निमाइश कराए वठूं। 5 मिंटनि जे लाइ असीं तव्हां खां मुज़रत खवा आहियूं। सिंध में फ़नून लतीफ़ा इन जे हवाले सां हिकिड़ी नवाण पैदा कई आहे त हर शाइर जी जेका शाइरी आहे उन जी हिकु लाइन खे खणी करे उन शाइरीअ जे हवाले सां हू हिकिड़ी ख़ूबसूरत तस्वीर ऐं हुनजो पस मंज़र ॾिए थो। ऐं एतिरो त उहो ख़ूबसूरत आहे हिकिड़ी उहा लाइन ऐं उन जी सॼी पोयों जेको लाइन जो मक़सदु ऐं मफ़हूम अची थो वञे। अहिड़ियूं हुन घणनि ई शाइरनि जूं शाइरीअ जे अक्स में तस्वीरूं ठाहियूं आहिनि ऐं हाणे बि 40 खनि तस्वीरूं हुन मुसलसिल पंहिंजे ख़र्च सां गफ़ार तबसुम जी शाइरीअ जे हवाले सां तरतीब ॾिनियूं आहिनि। ऐं मां दोस्त खे ख़राज तहसीन पेश थो कयां जो एतिरो हुन अरसो पंहिंजे पूरे पघर खे गफ़ार तबसुम जी शाइरीअ ऐं मोहबत जे हवाले सां पंहिंजो डिवोटेड कयो आहे। ऐं असां बि अॼु इहो ई सोचियोसीं त हुन जी हेॾी सारी जेका महिनत आहे कराचीअ में पंहिंजे सिंधी क्रीम जेको सिंध जो ज़हन आहे ऐं पढ़ियल लिखियल तबिको आहे जेको हीउ अॼु असांजो प्रोग्राम आहे उन में उन जे तस्वीरुनि जी नुमाइश थिए। ऐं जॾहिं वक़्फ़ो थींदो तक़रीरुनि जो
ऐं राग रंग जी महफ़िल थींदी, इन विच में तव्हां उहे तस्वीरूं बि ॾिसंदव। ऐं गफ़ार तबस्सुम जो जेको किताबु आहे उहो बि अॼु तबस्सुम साहिबु सस्तो विकिरो करण जे लाइ रखियो आहे। सीडियूं आहिनि, प्लेयर्स केसटियूं आहिनि उन जूं, उहे बि अॼु तमामु सस्तियूं सिंधी अदबी संगत जे प्रोग्राम जे हवाले सां थींदियूं। सो 2-3 मिंटनि जो इहो जेको वक़फ़ो आहे, नंढड़ो हिकिड़ो असां कोशिशि कई आहे सिंधी अदबी संगत जे पारां। तव्हां हिते ॾिसंदो त तव्हांखे चौधारी लुक रंग कल्चरल लॻंदो। असां हिकिड़ी नंढड़ो मेलो कोशिशि कई आहे त मचायूं, पर हीअ महफ़िल तॾहिं मचंदी जॾहिं राग रंग जी रिहाण शुरू थींदी। ऐं असांजो KTN जो ऐं सॼी सिंध में तमामु मक़बूल दोस्त यासिर काज़ी जॾहिं हू हिते स्टेज ते अची पंहिंजे शाइरीअ ऐं ख़ूबसूरत कंपेयरिंग सां तव्हां जे विच में अचे राग रिहाण शुरू कंदो, तॾहिं हीअ महफ़िल मचंदी। साईं असांजो साहिब सदर पंहिंजो महूरत करे आया आहिनि ऐं मां पंहिंजे कंपेयर दोस्त रखियल मोराईअ खे गुज़ारिश कंदुसि त जितां मां ॿुधाए चुको आहियां त KTN जो मशहूरु जोड़ो आहे, जोड़ी आहे कंपेयरिंग में माहीन हिसबाणी ऐं यासिर काज़ी। असां उनखे प्रोग्रामनि में बि ॾिसंदा आहियूं, KTN में बि ॾिसंदा आहियूं, पर अॼु असां उन्हनि खे हिन स्टेज ते उन्हनि जे असुलु लफ़्ज़नि जी ऐं पंहिंजी ख़ूबसूरती सां अॼु हिते असां महफ़िल में ॾिसंदासीं। मां रखियल मोराईअ खे गुज़ारिश कंदुसि त जितां सिलसिलो छॾियो हुई उतां वरी शुरू करे। अॼु राति ख्वाहिशुनि जा न ज़िंदान खोलिजो, अॼु राति ख्वाहिशुनि जा न ज़िंदान खोलिजो, कंहिं क़त्ल जे तलाश में आहिनि तमाशबीन। हीअ साईं प्लीज़ रिमूव कार AB5537 खेबर रेड कलर, उहा थोरो ग़लति बीठी आहे, घणनि जो रस्तो रोके छॾियो अथई। सो AB5537 खे गुज़ारिश आहे कार जे मालिक खे त महिरबानी करे इनखे कंहिं कुंड पासे में बीहारनि। दोस्तो, असांजे तस्वीरुनि जी नुमाइश थी चुकी ऐं हाणे सिंधीअ जो निहायत ख़ूबसूरत रिसालो सिंध रिव्यू जेको असांजे दोस्त अरफान अब्बासी साहिबु सिंधीअ जे निहायत सभा जे ख़ूबसूरत ऐं नफ़ीस शाइर अब्दुल गफ़ार तबस्सुम जे शख़्सियत ते कढियो आहे। हीउ ॿियो रिसालो आहे जंहिं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब खे एज़ाज़ बख़्शियो आहे। ज़ाहिर आहे त हू लहणे, उन जूं महिनतूं, उन जो पोरियो, उन जो प्यारु, उन जी मोहबत, उन जी शख़्सियत, सभु ॻाल्हियूं उन में शामिल आहिनि। मां काज़ी कमरदीन साहिब खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं अचे सिंध रिव्यू जो महूरत कनि जेको अब्दुल गफ़ार तबस्सुम नंबर आहे। निहायत शानदार ख़ूबसूरत साईं काज़ी कमरदीन साहिब ऐं उन सां गॾु मथे स्टेज ते वेठल महिमान ऐं असीं मौजूदु आहियूं। अंदरि CD ऐं वीडियो एंड ऑडियो केस्टियूं जेके आहिनि उन्हनि जो महूरत करे रहियो आहे काज़ी कमरदीन साहिबु। तबस्सुम जो नंढे हूंदे जो दोस्त आहे, तमामु ख़ूबसूरत नए दौर जा नवां ऐं पुराणा वर्क 500 सिफ़रनि ते हिकिड़ो तहक़ीक़ी किताबु शाइर कयो अथई ऐं टेलीफोन डिपार्टमेंट में डायरेक्टर आहे, पर अदब सां वॾी मोहबत अथसि। तव्हांजो हिकु दफ़ो ताड़ियूं असां घुरऊं था। इहा मोहबत जो इज़हार आहे गफ़ार तबस्सुम सां तव्हांजो। सिंध रिव्यू जो साईं महूरत थी रहियो आहे। दोस्त इरफान अब्बासी खे जस हुजे जंहिं हेॾो ख़ूबसूरत पंहिंजो हिन महीने जो नंबर असांजे सुहिणे शाइर गफ़ार तबस्सुम जे हवाले सां मनसूब कयो आहे। अवां सभिनी जी वॾी महिरबानी। वेठल अञा मुक़रर हज़रात आहिनि, पर जीअं त असांजे उर्दूअ जे निहायत नामवर दानश्वर ऐं ख़ूबसूरत शाइर असांजे नकाश काज़मी साहिब जन खे केॾांहुं वञिणो हो, इन करे हुननि जी ख़्वाहिश मूंखे जेकॾहिं मौक़ो ॾिनो वञे त मां पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार करे ऐं उते शरीक थियां। इन करे असीं उन साईं जी मजबूरी ॾिसंदे खेनि गुज़ारिश था कयूं त आप आएँ और अपना खिताब फरमाएँ। नकाश काज़मी साहब अब्दुल गफ़ार तबस्सुम के बारे में वो अपने ख्यालात का इज़हार करेंगे। अब नकाश काज़मी साहब। इज़्ज़त माब मज़लुल हक़ सिद्दीकी साहब सदर जलसा,
गुल मोहम्मद उमरानी साहब, मोहतरम शमशीरुल हैदरी साहब, डॉक्टर कासिम बग्घियो साहब, आकाश साहब, मोहतरम अली अहमद बरोही साहब, बहुत ही मोहतरम शख्सियत फहमीदा हुसैन साहबा, हिदायत बलोच साहब, हमारे बहुत ही पुराने दोस्त, अब्दुल सत्तार साहब भट्टी, और मेरे बहुत ही प्यारे दोस्त और आप सबके दोस्त अब्दुल गफ्फार तबस्सुम साहब, मुमताज़ सिंधी अहले कलम हज़रात, ख़वातीनो हज़रात, मुझे बतौर ख़ास बड़ी मोहब्बतों के साथ मदऊ किया गया कि मैं आज की महफ़िल में अब्दुल गफ्फार तबस्सुम की शख्सियत और फ़न के बारे में इज़हार ख़याल करूं। जैसा कि आप सबको मालूम है कि आज अब्दुल गफ्फार तबस्सुम साहब की किताब मौसीकी, मौसम और तबस्सुम की तक़रीब रूनुमाई है। अज़ीज़ान मोहतरम, मैं उर्दू में बात इसलिए कर रहा हूँ कि मुझे सिंधी ज़बान बहुत अच्छी नहीं आती, लेकिन ये ज़रूर कहूँगा कि जब मैं बात ख़त्म करूँगा तो सिंधी के ही शेर पे उसका अख्ताम होगा। तो जैसा कि आप सब जानते हैं और हम भी, कि अब्दुल गफ्फार तबस्सुम एक बहुत ही रोशन ख्याल, तरक्की पसंद, जुल्म और सितम और नाइंसाफ़ी के ख़िलाफ़ लिखने वाली शख्सियत का नाम है। यूँ तो उनका नाम अवामुन्नास में मौसीकी के हवाले से पहुँचता है, लेकिन अदीबों में, शायरों में, अदब लिखने और पढ़ने वालों में बैनुल अक़वामी सतह पर अदबी हवालों से उन पर गुफ्तगू की जाती है। मैंने, जैसा कि मुझे ये भी हुक्म हुआ था कि मैं कुछ अल्फाज लिख कर भी लाऊं, तो मैंने बहुत ही मुख्तसर एक मज़मून लिखा है जो मेरी जानिब से और उर्दू ज़बान के लिखने वालों की तरफ से मोहब्बतों का नजराना है। ये छोटा सा मज़मून, और मैं इस सिलसिले में अभी यहाँ जो नाम ले रहा था तो काजी कमरुद्दीन साहब का भी मैं शुक्रगुजार हूँ, क्योंकि सबसे पहले उन्होंने ही अब्दुल गफ्फार तबस्सुम से मिलाया। हालांकि इनके बहुत ही प्यारे दोस्त हिदायत बलोच बहुत दिनों से, जब हम तालिब इल्म थे तब से गुफ्तगू करते थे और बताते थे कि हमारा हीरो है जो फिल्मों में काम करता है, रेडियो पे करता है, टीवी पे करता है, बहुत ही खूबसूरत है। तो जब मैं मिला तो वाकई इनमें वही बातें थीं जो बाहर के खुशबू में होती हैं। तो मेरे इस छोटे से मजमून का, अच्छा ये भी अर्ज़ करूं कि इनकी शायरी पढ़ते हो जिसकी 7 किताबें हों शायरी पर, 2-3 नस्र पे हो, और इनका कलाम शायरी होता हो, उस पर ये छोटा सा मजमून पूरी तरह इहाता नहीं करता, लेकिन मैंने इस वक्त की ज़रूरत के तहत इसको बहुत ही मुख्तसर लिखने की कोशिश की है। इस मजमून का उन्वान है अब्दुल गफ्फार तबस्सुम, सिंधी ज़बान में असरी हिस्सियत का एक नुमाइंदा शायर। इस बात का फैसला तो अदब के अकाबरीन ने बहुत पहले कर दिया कि अदब ज़िंदगी का आईनादार होता है, यानी जब ज़िंदगी जज्बात एहसासात के सहारे किसी तरह का इजहार करती है वो अदब में शुमार होता है। फिर ये बात भी आहिस्ता आहिस्ता समझ में आती चली गई कि अदब की सबसे मकबूल सिन्फ शायरी है, और शायरी ख्वाह किसी भी ज़बान में वजूद पज़ीर हो, इंसानी एहसासात और जज्बात की अक्कासी करती है। शायरी की सिन्फ में जज्बात और एहसासात के इजहार करने वाली शख्सियत को शायर कहते हैं, और अगर यही शायर जब दूसरे से मुकालमा करता है तो तकरीर का अंदाज़ और इजहार उसका वसीला बनता है, और जब शायर अपने आप से मुकालमा करता है तो उसका अंदाज़ और उसकी गुफ्तगू शायरी का ज़रिए इजहार बनती है। अब्दुल गफ्फार तबस्सुम भी हमारे अहद के एक बहुत ही हसास शायर हैं जो सिंधी ज़बान में बतौर ख़ास शायरी की सिन्फ को अपनाए हुए हैं।
गो वो नस्ल निगारी भी करते हैं। या ये बात भी महल नज़र है कि जब कोई शायर अपनी शायरी को अपनी ज़ात से बाहर लाता है तो उसके साथ शायरी की हैत और उसलूब यानी स्टाइल भी दाखिलियत से खारजियत की जानिब सफ़र करती है। अब्दुल गफ़ार तबस्सुम ने भी अपनी शायरी को अपने उसलूब की बिना पर खुद को सिंधी ज़बान का एक मुनफरद शायर मनवा लिया। गफ़ार तबस्सुम ने किसी सिंधी शायर से मुतासिर हुए बगैर अपना रास्ता अलहदा बनाया और अपने लहजे में इनफरादियत कायम की। तबस्सुम ने कुछ शायरी उर्दू ज़बान में भी की है, लेकिन उनके अपने मुनफरद डिक्शन और तशबीहाती और इश्तियाराती निज़ाम और अल्फाज के दरोबस्त ने सिंधी ज़बान की शीरीनी और चाशनी को रंग और रोशनी की तरह अवामुन्नास के जहनों और दिलों में उतार दिया है। मौसीकी मौसम और तबस्सुम गफ़ार तबस्सुम की किताब का ही नाम नहीं है, बल्कि उसके तमाम इश्तियारात और अलामतें उसकी अपनी शख्सियत की अक्कास भी हैं। मौसीकी और मौसम इस शायर की रूह, जहन और दिल में इस कदर रच बस गया है कि उसके इजहार की जमालियाती और रूमानवी फ़िज़ा उसकी शायरी को अपनी मुकम्मल गनायत के साथ यानी नगमगी और म्यूज़िकल गनायत के साथ पढ़ने और सुनने वालों को अपने दाम में असीर किए हुए है। मौसम और मनाज़िर फितरत की अक्कासी करते हुए गफ़ार तबस्सुम यूँ कहता है। कुछ शेर हैं जिनके मैंने तर्जुमा किया जल्दी में, और मैं उनसे वादा करता हूँ कि मैं इनकी कुछ गज़लें और नज़म की सूरत यानी मंजूम भी कहूँगा। मौसम और मनाज़िर फितरत की अक्कासी करते हुए अब्दुल गफ़ार तबस्सुम यूँ कहता है। समंदर और मैं शाम को बैठकर ख्वाबों में क्या क्या सोचते रहते हैं। चांद और मैं रात को सायों में क्या क्या सोचते हैं। अब आप देखें कितना खूबसूरत है कि लहरें दामन फैलाकर चांद से भीख मांग रही हैं, लेकिन मैं और महबूबा किस्मत पर क्या क्या सोचते हैं। गज़ल के इस शेर में तबस्सुम ने जो इमेजरी महसूस की है, उसमें चांद, साया, लहरें, महबूबा एक दास्तान रकम करते हैं। मेरे नज़दीक गफ़ार तबस्सुम एक मज़ाहमती शायर हैं। इसके बावजूद उसके अंदर का मौसम अपनी मौसीक़ियत के साथ हम आहंग होकर क्या क्या गुल खिलाते हैं। मुलाज़ा हूँ ये अशार। वो समंदर के किनारे कल रात चांद देखने आई, एक चांद तमाशा है और एक चांद तमाशाई। लहरें उसको चाहत की गर्मजोशी से छू रही हैं। अब्दुल गफ़ार तबस्सुम की शायरी का मुताला करते वक्त जैसे जैसे हम उसकी रोमानवी फ़िज़ा से मज़ाहमती फ़िज़ा में दाखिल होते हैं, तो उसकी नज़मों की तरह गज़लों में भी और गज़लों की तरह नज़मों में भी कुछ इस तरह का अंदाज़ मिलता है। कोट कि हम किसी के दुख पर रो दिए और सुख पर कहकहे लगाए। एहसास के असर से हम मुबर्रा तो नहीं हैं। तबकाती जंग से मैं बागी तो हूँ, लेकिन हम भूख की धज्जियाँ उड़ा दें ये मुमकिन नहीं, क्योंकि हम नज़रिया तो नहीं हैं। अब्दुल गफ़ार तबस्सुम नज़में, गज़लें, कता, गीत, हाइको, नात और मनक़द भी कहते हैं, लेकिन सच्चाई और असलियत और हकीकत को फरामोश नहीं करते। उन्होंने, ये काबिल गौर है कि उन्होंने उस्ताद बुखारी, शेख अयाज़ और नारायण श्याम जैसे शोरा का बहुत गहरा मुताला किया है, लेकिन उनके फ़न की टेक्निक तो सीख ली, मगर उनके असरात कबूल नहीं किए। अब्दुल गफ़ार तबस्सुम की नज़में भी बड़ी जानदार और काटदार हैं। वो जुल्म सितम, नाइंसाफ़ी और तबकाती निज़ाम के हमेशा ख़िलाफ़ रहे और सिपाहियाना जज्बे के साथ जुल्म सितम की सियाही को लौह कलम की रोशनी से काटने की जद्दोजहद में कोशा है। इराक़ की मौजूदा तनाजुर में नई करबलाएँ जैसी नज़म तख्लीक करते हुए कहते हैं, अब के जो हवा चली है बच्चों की तो तलाहट नहीं रहेगी। सुबह की किरणों की रोशनियाँ उसको बहलाने के लिए मसरूफ़ होंगी। ऐ उमर ख़याम, वहाँ अब रक़्स होंगे न मौसीक़ी, अब ये बारूद की सरज़मीन है। शाम को लौटने वाले पंछी भी नहीं होंगे, न ऊंचे नीचे खजूरों के दरख्तों से सितारे झिलमिलाएंगे, न दुल्हनों को
वसल की नवेद मिलेगी। इंसानी आज़ादी की बुनियादी हुकूक के मौसम पर बारूद की बमबारी हो रही है। एक और नज़्म दुनिया का नवा में कहते हैं, ऐ मेरे हमसफर चलकर चांद की फांकें कर दें। ये बिल्कुल अदब में नया ख्याल है। ऐ मेरे हमसफर चलकर चांद की फांकें कर दें, कुछ टुकड़ों से घर में दीवार और कुछ टुकड़ों से रोटी पकाएं। जैसा कि मैं इब्तिदा में कह चुका हूं, अब्दुल गफ्फार तबस्सुम ने उर्दू में भी कई नज़में कहीं, जिनमें से भटकती नेकरू और सफ़ीरान हरम उनके ताज़ा मजमूए कलाम में मौसीकी, मौसम और तबस्सुम में शामिल है। गरज ये कि अब्दुल गफ्फार तबस्सुम की शायरी बैक वक्त रूमान और इनकलाब की शायरी है, जिस पर सिंधी ज़बान के मासिर शुआरा जितना फ़ख्र करें कम है। मेरी दुआ है कि ऐन गैन तबस्सुम अपने इसी तमतराक और जोश व खरोश के साथ अपनी ज़ात, अपनी कायनात से निकल कर खवास और अवाम में और भी ज़्यादा मकबूलियत हासिल करे, इसलिए कि वो सिंधी ज़बान में असरी हिस्सियत का एक नुमाइंदा शायर है। और आखिर में जो मैं शेर उनकी नज़र करूँगा वो शाह लतीफ़ का बहुत मशहूर शेर है, आप सब जानते हैं, और इनकी शख्सियत बिल्कुल उसी तरह है कि मानू सब ना सोहना पक्षी सब ना हंज, मानू सब ना सोहना पक्षी सब ना हंज, के मानू मंज अचे बुए बहार दी। इन अल्फाज के साथ मैं आप तमाम हजरात से इजाज़त चाहता हूँ, और गफ्फार तबस्सुम को मालूम है कि मुझे अभी 2 प्रोग्रामों में भी शिरकत करना है, तो मैं कोशिश करूँगा कि मैं वहाँ पहुँच जाऊँ। आप सबका बेहद शुक्रिया। साईं ही हुआ नकाश काज़मी जिन अब्दुल गफ्फार तबस्सुम जे शाइरीअ ते, उनजे उर्दू नज़मनि ते, उनजे शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हायो। तुंहिंजे पायल जे पड़ाॾनि मां पग खिवणियुनि खयां, तुंहिंजे पायल जे पड़ाॾनि मां पग खिवणियुनि खयां, मेंघ वासिया वार तुंहिंजा सेघ में सारंग भिनो, मूसीक़ी मौसम ऐं तबस्सुम टई नशे में चूर हुआ, रक़्स जे रंगी वराकनि राति खे बेहतर रंगियो। हीअ अब्दुल गफ्फार तबस्सुम जो शेर हो। इन खां पोइ अब्दुल गफ्फार तबस्सुम जे हिकिड़े निहायत प्यारे दोस्त, हू ॾाढो परे खां कई आयो आहे असांजे सर ते, ऐं असांखे अफ़सोस आहे त उनखे काफ़ी देरि थी आहे वेठे। मां गुज़ारिश कंदुसि उन दोस्त खे त हू अचे पंहिंजे उन प्यार जो इज़हार करे। असांजे सिंधी ॿोलीअ जो निहायत ख़ूबसूरत शाइर, रंग ख़ुशबू हवा किताब जो ख़ालिक़ अख़्तर दरगाही, खेसि गुज़ारिश आहे त हू अची ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए अब्दुल गफ्फार तबस्सुम ऐं संदसि शाइरी जे बारे में जेकी बि वणेसि। पिरीअ जो मोह महराब पिरीअ जो जामे सभु जहान, उॾामी उते वियो अकुल ऐं इरफ़ान, सारो ई सुबहान काॾे बि नेतियां। दोस्तनि जी महिरबानी, जिन मूंखे मौक़ो ॾिनो त मां पंहिंजे मोहतरम दोस्त साईं अब्दुल गफ्फार तबस्सुम जे हिन प्रोग्राम में उन सां पंहिंजे मोहबतुनि जो इज़हार करे सघां। स्टेज ते असांजा तमामु वॾा मोतबर दानिश्वर आलिम वेठा आहिनि। ख़ासि तौर ते साईं अली अहमद बिरोही साहब, शमशुल हैदरी साहब, जिन जे लाइ मां हज़रत हाफ़िज़ शिराज़ीअ जो हिकिड़ो शेर पढ़ंदुसि त गनीमती शमर शमए वसले परवाना, गनीमती शमर शमए वसले परवाना, के ई मुआमिला ता सुबह दम न ख़्वाहंद मान। ए शमा परवाने जो विसाल गनीमत सम्झ, छाकाणि त जॾहिं सुबुह थींदो त इहो सॼो मामिलो हूंदो ई कोन। साईं अली अहमद बिरोही साहब, साईं शमशुल हैदरी साहब असांजे सिंधी टहीअ जा उहे माण्हू आहिनि जेका टही वरी पैदा ई कोन थी सघी आहे। गुज़ारिश इहा आहे त शेर अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे मथे जा वार, लुग़वी ऐं लफ़्ज़ी माना आहे हुनजी। त इन मां साबित ईअं थिए पियो त शाइरी उन्ही ऐं ॻूढ़ी शइ आहे, शाइरी सवली न आहे। शाइर खे आलिम हुजणु ज़रूरी आहे, शाइर खे आलिम हुजणु ज़रूरी आहे।
साईं बिरोही साहब चवंदो आहे त सिंध में सिर्फ़ु 3 शख़्सियतूं पैदा थी चुकियूं आहिनि हिन वक़्त ताईं, ऐं मां हुन सां मुतफ़िक़ आहियां। हिकु हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, ॿियो वतायो फ़क़ीर, टियों भगत कंवर भगत। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उहा शख़्सियत आहे जंहिं पंहिंजे शेर जे ज़रिए सिंध अंदरि को फ़िक्र फैलायो। सिंध में जेके बि शाइर आहिनि उहे सभु उन जी एक्सटेंशन आहिनि। फ़न जे हवाले सां कुझु शाइर उन खां मुख़्तलिफ़ ऐं पंहिंजे दौर में माइल स्टोन आहिनि। वतायो फ़क़ीर साॻे फ़िक्र खे शेर खां सवाइ तंज़िया अंदाज़ में ऐं दानाईअ जे हवाले सां पेश कयो। ऐं भगत कंवर राग जो सहारो वठी सिंध में इंसानियत जी अज़मत खे, हिंदू मुसलमाननि जी एकता खे ऐं अज़ीम फ़िक्र खे पेश कयो। सिंध में जेका शाइरी आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी एक्सटेंशन आहे, ऐं उन में जेको ख़ासि फ़िक्र आहे उहो आहे तसव्वुफ़। उहो फ़िक्र जेको जलालुद्दीन रूमीअ जो फ़िक्र आहे, उहो फ़िक्र जेको हाफ़िज़ शिराज़ी जो फ़िक्र आहे, उहो फ़िक्र जेको शाह हुसैन, बाबा बुल्ला शाह, फरीदगंज शकर जो फ़िक्र आहे। सिंध में जेका बि शाइरी सरजी रही आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां वठी अब्दुल गफ़ार तबस्सुम ताईं, उन जो ख़ासि जेको फ़िक्र आहे उहो साॻियो ई फ़िक्र आहे, सिंध धरतीअ जो अनोखो फ़िक्र, वहदतुल वजूद जो फ़िक्र। सिंधी शाइर ज़ाती पंहिंजे ख़यालात में, पंहिंजे ज़ाती फ़िक्र में कहिड़े बि फ़िक्र सां सलाहियल हुजे, पर जॾहिं हू शेर थो लिखे त हू सूफ़ी थो थी वञे पियो। शेख अयाज़ सिंध जो एॾो वॾो तरक़ी पसंद शाइर, हुन जे पहिरें मजमूए जो पहिरियों शेर, ओत शराब अथम उञ अज़ल जी, संदम रूह रबाब तलबे पियो कंहिं तंदु खे। पहिरें शेर मजमूए जो पहिरियों शेर शेख अयाज़ जो, भंवर फिरे आकाश में। त अज़ल जी उञ ऐं रूह रबाब इहे ॿई सूफ़ियाणा इस्तिलाह आहिनि। सिंध जो पहिरियों शाइर काज़ी कादन, पहिरियों सिंधी शाइर, शेर थो लिखे, जोगी जाॻायोसि सुतो होसि निंड में, तंहिंखां पोइ थियोसि जीअरे पसण पिरीअ जो। शाइरीअ में जीअं मूं पहिरियां गुज़ारिश कई त शाइर खे आलिम हुजणु घुरिजे, हुनजो मुतालो तमामु वसी हुजणु घुरिजे। शेर लिखणु ॿी शइ आहे, शेर खे पढ़णु, शेर खे सम्झणु ॾुखियो आहे। शेर जेको कामयाबी सां सुठो पढ़ी वियो, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। ग़ालिब जो शेर असां इलाही साल पढ़ंदा रहिया, इब्ने मरियम हुआ करे कोई, मेरे दुख की दवा करे कोई। मां हिकिड़े उर्दू दानिश्वर जे अॻियां इहो शेर पढ़ियो, हुन चयो आप इसको दोबारा पढ़ें। मूं चयो इब्ने मरियम हुआ करे कोई, मेरे दुख की दवा करे कोई। मूंखे चई आप शेर गलत पढ़ रहे हैं, ये इस तरह शेर नहीं है। मैंने कहा बताएं। चई गालिब लहजे का शायर है, ये शेर इस तरह पढ़ें, इब्ने मरियम हुआ करे कोई, मेरे दुख की दवा करे कोई। इहो आहे शेर जो मक़सदु। त असां वटि दोस्त शेर पढ़नि बि सही नथा, लिखणु त अञा वॾी ॻाल्हि आहे। शेर शाइर आलिम हूंदो आहे, उनखे हर पासे ॾों जो इल्मु हूंदो आहे। हज़रत इमाम हुसैन जॾहिं करबला में आयो त हुन कंहिंखां बि कूफे वारनि जो हाल न पुछो, हिकिड़े शाइर ॾे वियो, फरज़ोक शाइर। फरज़ोक खां पुछई त तूं ॿुधाए कूफे वारनि जो छा हाल आहे, हुनजी कहिड़ी सियासी सोच आहे। फरज़ोक ॿुधायुसि त थी सघे थो त उन्हनि जूं दिलियूं तोसां हुजनि, पर उन्हनि जूं तलवारूं यज़ीद ॾांहुं आहिनि। त हज़रत इमाम हुसैन बि शाइर ॾांहुं रेफर कयो, कूफे वारनि जी सियासी सोच खां वाक़िफ़ियत हासिल करण जे लाइ। त साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम सिंध जो अहिड़ो शाइर आहे जंहिंजो फ़नी तोणे फ़िक्री हवाले सां पंहिंजी इनफ़रादियत आहे। हू बेशक मुतासिर थियो आहे सिंध जे ॿियनि शाइरनि खां, पर हुन पंहिंजी इनफ़रादियत, जेके बि शेर जा शाइरी जा जेके बि फ़नी ऐं फ़िक्री घुरिजूं आहिनि, वज़न बहर त हिकिड़ी आम शइ आहे,
जेके इमोशन्स आहिनि, जेको डिक्शन आहे, असल शइ डिक्शन, जे शाइर उहे ई मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि जिन जो पंहिंजो डिक्शन हूंदो आहे। लफ़्ज़ साॻिया आहिनि, इहे तशबीहूं तमसीलूं, जीअं उर्दू में जोश वटि डिक्शन हुयो, शाह लतीफ़ भिटाई जो डिक्शन कमाल आहे। सुर मारवी पढ़ंदव त तव्हां पाण खे थर में महसूसु कंदव, केॾारो पढ़ंदव पाण खे करबला में महसूसु कंदव, सुर सुहिणी पढ़ंदव पाण खे तव्हां छोलनि में उॾंदो महसूसु कंदव। इहो आहे डिक्शन। एॾी वुसत शाइरी छो आई त हू आलिम हुया। मां परे खां आयुसि सिर्फ़ु अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जी मोहबत में। हू जेतिरो सुठो शाइर आहे एॾो सुठो इंसानु आहे, तमामु प्यारो शख़्स आहे, ऐं इहो ई सबबु आहे जो असीं हिते हुनखे भेटा पिया ॾियूं। कल्ह समुंड किनारे ते उहा चंड ॾिसण आई, हिकु चंड तमाशाई, हिकु चंड तमानाई। साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम खे हिकु चंड तमाशो हो, हिकु चंड तमाशाई। पंहिंजे पारां अब्दुल गफ़ार तबस्सुम खे मां वधि खां वधि मुबारकबाद पेश कयां थो हुनजे किताब जी महूरत ते ऐं हिन वॾे वॾे प्रोग्राम ते। दुआ आहे त साईं सिहत माणे, वॾी ॼमार माणे ऐं असांखे ख़ूबसूरत किताब ॾींदो रहे। अवां दोस्तनि जी महिरबानी, तव्हां मूंखे वक़्तु ॾिनो आहे। इश्क कुरकियो तबस्सुम कुफर थो करीं, इश्क कुरकियो तबस्सुम कुफर थो करीं, सूंहं खे सजदो छो सरबसर थो करीं। हुन चयो हिकु उमिरि आज पेले वतई, मूं चयो साब तूं दर बदर थो करीं। ऐं हिन खां पोइ जंहिं बि KTN ॾिठी हूंदी, KTN जे हवाले सां हिकिड़ो वॾो नालो, उन खां सवाइ बि हू सहाफ़त में पंहिंजो हिकिड़ो वॾो नाव रखंदड़, नाज़ सहतो जिथे बि हुजे खेसि गुज़ारिश आहे त हू पाण अचे अब्दुल गफ़ार तबस्सुम जे किताब ते ऐं हुनजे शाइरीअ ते पंहिंजो लिखियलु पेपर पढ़े। छो त इहो असां कार्ड में पहिरियों ई लिखी छॾियो हो त सभु दोस्त लिखत में पेपर पढ़ंदा। इन करे जो हाणे असांजा दोस्त पोयां मूसीक़ी आहे, पुठियां नृत्य कला आहे, उन जे बि इंतज़ार में हूंदा। इन करे असीं सभिनी दोस्तनि खे चवंदासीं त हू कुझु मुख़्तसिर ऐं लिखत में पढ़ंदा त वधीक महिरबानी थींदी। लिखियल शइ तबस्सुम ताईं पहुचाईंदासीं, इन करे था चऊं त मुख़्तसर ॻाल्हि थींदी। कुझु मूं लिखियो आहे ऐं कुझु ईअं आहे, इन करे बिना लिखत जे ॻाल्हाइबो। तबस्सुम सां असीं सभु माण्हू मिलूं था ऐं उनजे ज़ात बाबति जॾहिं ॻाल्हायूं था त हिकिड़ो ई लफ़्ज़ जेको चई सघिजे थो उहो आहे त हू ॾाढो मुहबतुनि भरियल माण्हू आहे। तबस्सुम जी शाइरी अलबत असां सभिनी जे लाइ उन हवाले सां मुनफ़रिद शाइरी आहे त असांजे शाइरनि जा पंहिंजा लहजा ऐं पंहिंजा अंदाज़ असलोब मुक़ररु थियनि था। हिकिड़ा शाइर उहे आहिनि जिन जे ॻाल्हियुनि में दौर ख़िलाफ़ मज़ाहिमत रहे थी। हिकिड़ा शाइर उहे आहिनि जेके महज़ हवाउनि ऐं गुफ़ाउनि में गुम रहनि था। तबस्सुम खे पढ़ंदे पढ़ंदे हू जेको दौर जे समूरे दर्द खे पंहिंजे फ़न ऐं पंहिंजे असलोब सां गॾे ॻोहे हिकिड़ी नई शइ बनाए थो। उहा ईअं चवण जी ॻाल्हि न आहे, पर ईअं वाक़ियत न आहे त घटि में घटि हमअसर दौर में हुन जे डिक्शन में, हुन जे अंदाज़ में लिखंदड़ असांखे ॿियो शाइर नथो मिले। हू शुरू पंहिंजे गीतनि जा, पंहिंजे ग़ज़लनि जी शुरूआति जॾहिं करे थो त ॻाल्हि नंढड़े इंसानी अहसास सां शुरू करे थो। अॻिते हली हू एॾियूं वॾियूं ऐं ॻरियूं ॻाल्हियूं कंदो आहे जो माण्हूअ खां कॾहिं कॾहिं शेर पढ़ंदे पढ़ंदे छिरक निकिरंदा आहिनि। ॾुख जो असर त वठिबो पाछा त नाहियूं जाना, सिज चंड समुंड वांगे निर्जात नाहियूं जाना। हिकिड़ी नंढड़े अहसास खां ॻाल्हि शुरू थिए थी ऐं ग़ज़ल पढ़ंदे जॾहिं हुनजे ॿियनि बंदनि ते पहुचिजे थो त उते माण्हू खां छिरक निकिरे थो। ऐं इहो आर्ट असांजे शाइरनि मां केतिरनि वटि आहे, इहो पढ़ंदड़नि खे मालूम हूंदो। ॾुख जो असर त वठिबो पाछा त नाहियूं जाना, सिज चंड समुंड वांगे निर्जात नाहियूं जाना। ऐं इन क़िस्म जे रोमेंटिक शाइरीअ में अॻिते हलंदे हलंदे तबस्सुम लिखे थो, वस्तियुनि जे बरबरियत ॾे झंगलनि खां नियापा आया,
वस्तियुनि जे बरबरीअ ॾे झंगलनि खां न्यापा आया, वहशी असीं बि आहियूं, अहिड़ा त नाहियूं जाना। ही जेकी डायनामिज़म आहे शाइरीअ में, उहा ई माण्हूअ जे दिलनि ते वधीक पुर असर नमूने असरु करे थी। हर हाज़िरीअ सां मूं खे मशरूत छो था करियो, हर हाज़िरीअ सां मूं खे मशरूत छो था ठाहियो, गरमायूं अंजुमन खे वहशात नाहियूं जाना। हीउ जेको अहसासनि जी डाइवर्सिटी आहे, उन अहसास जी डाइवर्सिटीअ खे तबस्सुम जीअं समोए सहेड़े हले थो, उन जे करे ई तबस्सुम पंहिंजे दौर जे शाइरनि में हिकिड़ो मुख़्तलिफ़ शाइर लॻे थो। नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं, नंढड़ा नंढड़ा अहसास जेके वॾनि अयावनि ऐं वॾियुनि अणबराबरियुनि जा शाहिद बणजनि था, नक़ीब बणजनि था। लफ़्ज़ जेकॾहिं अॻियां पुठियां थियनि त मूंखे माफ़ु कजो। तबस्सुम जो हिकिड़ो ग़ज़ल आहे, रोज़ महशर आहे बरपा मुंहिंजे रस्ते में, रोज़ बरपा महशर मुंहिंजे रस्ते में, ही कंहिंजो दर मुंहिंजे रस्ते में। हीउ जेको माण्हू गुज़रे थो, शाइर त उनखे ई चऊं था न असां। जेकॾहिं वाहोले वांगुरु, दर्ज़ीअ वांगुरु, राज़े वांगुरु कटे ठोके कोका हणी लफ़्ज़नि खे कंहिं चौकाठे में बंदि करे थो, त उहो शाइर कीअं थो बणिजे। पर हीउ जेको तव्हां ऐं असां जंहिं रस्ते तां गुज़रूं था, उन रस्ते में जेकॾहिं का करबला नज़र अचे थी, ऐं उहा करबला वेझड़ाईअ जी ताज़ी शाइरी तव्हां मां केतिरनि हिन मजमूअ में का तबस्सुम जी न आहे, तव्हां मां केतिरनि पढ़ी हूंदी ऐं असांखे पढ़ण जो मौक़ो मिलियो आहे। तमामु नंढड़े बहर में, तमामु नंढड़े आम जेको अहसास आहिनि, उन्हनि में जॾहिं बदीन में आयल ॿोॾ में तड़पंदड़ माईअ जो, तड़पंदड़ औरत जो, भिनल रए जी जो दर्द तबस्सुम पंहिंजी शाइरीअ में लिखे थो। मूंखे इहा ख़बर आहे, ज़ाती तौर ते इहा ख़बर आहे त तबस्सुम उन्हनि लाइक़नि में न वियो हो, पर इहा धड़कंदड़ दिली आहे, हिकिड़ी हिसास दिली आहे जेका उन दर्द खे कराचीअ में वेही कंहिं ॿिए हंध ते वेही महसूसु करे थी त भुॻड़ा मेमण में जंहिं औरत जो पुटु बेरहम पाणीअ जे लहरुनि में लुड़ी वियो हूंदो, उन कीअं महसूसु कयो हूंदो। ऐं उन दर्द खे वरी शाइरीअ जे रूप में को शाइर हिते वेही लिखे थो, तॾहिं असांखे इहा ॻाल्हि यादि अचे थी त शाइर महज़ दिलियूं विंदराइण लाइ नथो थिए, शाइर त दौर जो नक़ीब बि थिए थो। ऐं शाइर तबस्सुम, ऐं उन शाइर तबस्सुम पंहिंजे दौर जे समूरे दर्द जो शाइर आहे। ऐं असीं सभु हिते रुॻो इन करे अची गॾु थिया आहियूं त तबस्सुम खे चयूं त तव्हीं बहितर करियो पिया, अञा बहितर करण जी ज़रूरत आहे। तव्हांजी महिरबानी। चयो अची पुॻो तबस्सुम, हूअ भुणकी जनाब आवारा, ऐं आवारा हवाउनि, हैदराबाद जे आवारा हवाउनि खां ईंदड़ असांजो निहायत प्यारो दोस्त। मूंखे जॾहिं बि हुनजो नालो यादि ईंदो आहे त भिटाई जो इहो सिट यादि ईंदी आहे, इहो बैत यादि ईंदो आहे त खरखड़ा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसियरो आहे खावड़ियुनि खे पंध जो। ऐं सिंधी अदब में अहिड़ो खावड़ी फ़क़ति ताज जोयो ई थी सघे थो, जंहिंखे मां गुज़ारिश कंदुसि त उहो अचे पंहिंजो मकालो पढ़े। अब्दुल गफ़ार तबस्सुम जे शख़्सियत ऐं शाइरीअ ते ताज जोयो साहबु। मौसम ऐं तबस्सुम सबाझे ऐं सुहिणे शाइर अब्दुल गफ़ार तबस्सुम जे शाइरीअ जो नओं मजमूओ आहे। तबस्सुम ख़ुशकिस्मत आहे जो संदसि नओं मजमूओ छपिजी चुको आहे, जॾहिं त शमशेर हैदरी जहिड़े मलंग शाइर जो ॾेढ मजमूओ अञा मस छपियो आहे। तबस्सुम सिंध जे सुरीलनि लिरिकल शाइरनि में ॻणियो वञे थो। 1964 में सिंधी ज़बान जे वॾे नक़ाद सुगन आहूजा सिंध जे सुरीलनि शाइरनि लिरिकल पोइट्स में नारायण श्याम, तनवीर अब्बासी ऐं इमदाद हुसैनीअ खे शुमार कयो हो। उस्ताद बुखारी उन दौर में अञा एतिरो पाण मोखियो न हो ऐं संदसि शाइरीअ जी पहुच हिंद जे सिंधी अदीबनि ऐं शाइरनि ताईं न थी सघी हुई। बहरहाल उस्ताद बुखारी पिणु सिंध जे चोटीअ जे लिरिकल शाइरनि में शुमार थियो थे। सिंध जे सुरीलनि शाइरनि जे
उन टहीअ में उस्ताद बुखारीअ खां पोइ ताजल बेवस ऐं अब्दुल गफ़ार तबस्सुम ॿ अहिड़ा शाइर उभरी आया जिन खे सुरीला यानी लिरिकल शाइर सॾे सघिजे थो। हिननि ॿिन्ही शाइरनि वटि उस्ताद बुखारीअ वारी तजनीस हरफ़ी ऐं रिदुम मौजूदु आहे। ताजल गफ़ार तबस्सुम खां उमिरि में वॾो ऐं उन हवाले सां इमदाद हुसैनीअ जो हमअसर ऐं हम उमिरि थिए थो, पर आऊं ॿिन्ही खे हमअसर शाइर सॾियां थो। असां सभु हमअसर आहियूं ऐं हिकु दौर में लिखूं था पढ़ूं था। उन हवाले सां उमिरिन जे फ़र्क़ खां मथाऊं थी चवंदुसि त हिननि ॿिन्ही शाइरनि में काफ़ी हिकु जहिड़ायूं मिलनि थियूं। ॿई मौज़ून तबियत जा मालिक आहिनि, ॿई अक्सर शाइरी जुंगारे लिखनि था, ॿई लहजे जे हवाले सां पंहिंजे पंहिंजे तर ऐं जनम भूमीअ जे लहजे जा साखी आहिनि। ताजल वटि ख़ैरपुर जे कच्चे ऐं दरियाह जो पस मंज़र ऐं वसी ॿोली आहे ऐं गफ़ार तबस्सुम बि शाइरीअ में लाड़काणे जो गफ़ार तबस्सुम जे शाइरीअ में लाड़काणे जो लहजो कोटां कोट भरियल आहे। ताजल वसी मुताले बैदि पंहिंजो लहजो मयारी बनाईंदो पियो वञे, पर तबस्सुम ॻाल्हाइण जियां ॻाइण ऐं शेर लिखण में निज लाड़काणवी लहजे जो शाइर आहे। शाइरीअ जी ॿोली नसर जी ॿोलीअ खां हूअं बि मुख़्तलिफ़ थींदी आहे ऐं शाइरीअ में तर जो लहजो कमु आणणु स्वाभाविक आहे। चांडोकिन में अकेली छोकिरी नेण कजलिया कयूं छाल छुलंदी वते, ओपरी ओपरी ऐंथरी छोकिरी वार छोड़ियूं घटाउनि सां घुमंदी वते। तूं भी त ॼाणे वाणी तूं भी त ॼाणी वाणी हीअ मुंद कयूं थी मोटी, सुध थई सरव में केॾा कतलाम मुंहिंजा रस्ता। तबस्सुम अॼु जो मक़बूल शाइर आहे। महफ़िलुनि मुशाइरनि ऐं फ़नकारनि वटि संदसि वॾो मान आहे। संदसि तबब मौज़ून आहे, ख़ुदि बि साज़ ऐं आवाज़ जो माण्हू आहे। सुर ऐं वजत मां बि ॼाणे, उन करे उन जुंगार जे तमार में शाइरीअ जे लवाज़मात वज़न बहर तरफ़ तवजो कॾहिं कॾहिं घटि ॾिए थो। नतीजे तौरु असां पारां बेसुरा शाइर जिन जी निड़ी ऐं आङरियूं रिदम ऐं तार खां वांझियल आहिनि ऐं जेके किताबी बहरनि ऐं वज़नी रिदम जा हामी आहिनि, तिन खे तबस्सुम जी शाइरी किथे किथे वज़नी हवाले सां घायल लॻे थी। आउं सम्झां थो त किताबी वज़न ऐं ग़िनाई वज़न जे संगम तरफ़ तबस्सुम थोरो बि ध्यानु ॾींदो त महफ़िल तोड़े ख़िलवत में ॿुधंदड़नि ऐं पढ़ंदड़नि खे हिकु जहिड़ो वणणु लॻंदो। पंहिंजूं महरूमियूं मेड़ियूं घणा ॾींहं थिया गुज़ारे वियो, चवनि था पर तबस्सुम जा अञा बि शहर था जागनि। सोचे सोचे आख़िर मां थकिजी पियो हां, अलाए उन्हनि खे अञा छो थो सारियां। पीड़ाउनि खे चौका पोइ शब्द नाहे, अञा जीअरो हां को धीरज त धारियो। तबस्सुम कैसेटुनि जे दुनिया जो ख़ूबसूरत शाइर आहे। जेकॾहिं असांजा फ़नकार उस्ताद बुखारी, ताजल बेवस, तबस्सुम, साईंदाद सान, अयाज़ गुल ऐं ॿियनि जदीद शाइरनि खे आम जाम ॻाइनि त असांजा ही अहिड़ा शाइर आहिनि जेके कैसेट जे दुनिया में हलंदड़ बाज़ारी शाइरीअ खां सिंधी शाइरी ऐं सिंध खे आज़ादु करे सघनि था। ऐं इहो न रुॻो सिंधी शाइरीअ पर सिंधी कल्चर ऐं सिंधी मौसीक़ीअ ते वॾो थोरो थींदो। गफ़ार तबस्सुम जॾहिं जदीद ग़ज़ल सां लऊं लॻाई आहे त हिन तख़लीक़ जे दुनिया खे इंतिहाई नवां अहसास, नई ॿोली, नवां इस्तारा ऐं नवां ज़ाविया बि ॾिना आहिनि। कुझु मिसाल, लहजनि जे ताज़गीअ में हुबकारूं हीर जहिड़ियूं, लहजनि जे ताज़गीअ में हुबकारूं हीर जहिड़ियूं, अहसास गुफ़्तगू जा आरहड़ में छाम पाछा। वफ़ा जे इब्तिदा खां पोइ वफ़ा जी इंतिहा नाहे, वफ़ा जे इब्तिदा खां पोइ वफ़ा जी इंतिहा नाहे, सज़ा जे इम्तिहाननि खां पोइ सज़ा जी इंतिहा नाहे। या अव्हां जे दीदल ऐं दिलि जूं दिशाऊं मुंतज़र आहिनि। खड़काए दर हवा ऐं सितारा हणनि अखियूं, खड़काए दर हवा ऐं सितारा हणनि अखियूं, आज़ाद फितरतुल मुका पैगाम केतिरा। मुर्केत महके वाव ऐं हीरूं हुगास जन, मुर्केत महके वाव ऐं हीरूं हुगास जन, घूरे त गाम गाम ते कोहराम केतिरा। हू ॿिनि खजनि मथां तो झूले चंड पींघ जा, हू ॿिनि खजनि मथां तो झूले चंड पींघ जा, हिन ॿिनि अखियुनि में आस जा इल्हाम केतिरा।
ओ सरहदुनि जा चंड अॻियां अंध केतिरा, ओ सरहदुनि जा चंड अॻियां अंध केतिरा, वीछनि जा समुंड पार अञा पंध केतिरा। हिन शाह जे तंबूर ते मीरा नची थकी, हिन शाह जो तंबूरो, उन में श्याम ऐं ख़याम जो ज़िक्र ॾिसो कहिड़ो ख़ूबसूरत करे थो। हिन शाह जे तंबूर ते मीरा नची थकी, ए श्याम अड़े ख़याम अञा बंद केतिरा। मेकदन में शराब आवारा, रोशनिन में शबाब आवारा, जो वणई गाए घाए ए रागी, जो वणई गाए घाए ए रागी, अज सजो कर हिजाब आवारा। नेणन जी कायनात में अरमान सुतल हा, नेणन जी कायनात में अरमान सुतल हा, नंगर जी ठरियल रात में सभ सनख छिड़ियल हा। इंतज़ारन में उम्र कटजे थी, एतबारन खे प्यार चइबो आ। इंतज़ारन में उम्र कटजे थी, एतबारन खे प्यार चइबो आ। हूअ समुंड किनारे ते कल चंड ॾिसण आई, हिकु चंड तमाशो हो, हिकु चंड तमाशाई। इन क़िस्म जे बंदन वारा ग़ज़ल हिन किताब में तमामु घणा आहिनि, जिन खे पढ़ी ऐं ॿुधाए मज़ो वठी सघिजे थो ऐं हिन सुहिणे शाइर जे सुहिणे तख़यल खे दाद ॾियण ते दिलि चाहे थी। पर खेसि हिकु दोस्ताणो मशवरो ॾींदुसि त ग़ज़लनि जी ड्रेग खे घटाए जेकॾहिं कंहिं ग़ज़ल जा 4 बंद ई शाह बंद आहिनि त ॿिनि हल्कनि बंदनि जी कुर्बानी ॾेई सघिजे थी, छो त कॾहिं कॾहिं को हिकु हल्को बंद हिकु पूरे ग़ज़ल चंड खे गिरहण में गेले सघे थो। महिरबानी। साईं इहो असांजो ताज हुयो साहिबु, ऐं असांजा जेके मुक़रर हज़रात हुआ उहो उन्हनि मां आख़िरी मुक़रर हुओ। ऐं असीं हाणे पंहिंजे स्टेज जी तरफ़ था अचूं। 80 जे ॾहाके में सिंध जे हिकु ख़ौफ़नाक दौर में लाड़ जे नरम मिटीअ मां हिकिड़ो गरम लहजे वारो शाइर पैदा थियो, ऐं हुन सिंध खे हिकिड़ो पंहिंजी मज़ाहिमती शाइरी जी सुञाण ॾिनी। मां सम्झां थो त जंहिं बि इहो कलाम ॿुधो हूंदो त असांजे मुआसी सफ़र में उहो साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी, उहे हुनखे कॾहिं बि न विसारे सघंदा। आकाश अंसारी खे गुज़ारिश आहे त पाण अचे पंहिंजो मकालो पढ़नि। आकाश अंसारी लाड़ जे मिटीअ जो सिंध जो ही निहायत ख़ूबसूरत शाइर आकाश अंसारी। मुंहिंजा महिरबान दोस्त गफ़ार तबस्सुम ऐं हिते आयल सभु दोस्तो जीए सिंध, मूंखे इंतहाई ख़ुशी आहे त असांजे दोस्त जे किताब जी महूरत हुई प्रोग्राम हेॾे शानदार ऐं शानाइते नमूने थी रहियो आहे। ऐं आउं सम्झां थो त गफ़ार इहो लहणे बि सही, हुननि जी मुहबताणी तबियत, हुन जो नरम लहजो, हुन जो स्वभाव, उन ॻाल्हि जो ही सबूत आहे जो सिंध जे केतिरनि हिसनि खां हिते मुख़्तलिफ़ ख़्यालनि वारा, मुख़्तलिफ़ फ़िक्र वारा दोस्त अॼु हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। गफ़ार जी शाइरी ते दोस्तनि काफ़ी पासनि खां ॻाल्हायो आहे। मूंखे असल में गफ़ार जी शाइरी में ऐं गफ़ार जी तबियत में तमामु घटि फ़र्क़ु महसूसु थींदो आहे। हुन जो लहजो बि इंतिहाई वज़ेदार, धीमो, गैर जज़्बाती, आम ज़िंदगी में तोड़े शाइरी में हुन जो रंग साॻियो आहे। ऐं गफ़ार असांजे उन्हनि चंद शाइरनि मां आहे जेके कंहिं पंहिंजे हिकिड़े ख़ासि इलाइक़े जे कॉन्टेस्ट में, कंहिं हिकिड़े ॿोली जे ख़ूबसूरत लहजे जे कॉन्टेस्ट में तमामु घणा पॉपुलर आहिनि ऐं सुञाता वञनि था। गफ़ार मसरूफ़ सर्विस हूंदे बि शाइरी या लिखण वारे पासे तमामु घणी तवजह ऐं महिनत ॾिनी आहे। इहो ई सबबु आहे जो
हेसि ताईं हुननि जा 9 रगो शाइरी जा मज़मूआ अची चुका आहिनि ऐं हू असां रिवायती शाइरनि वांगुरु सुस्त तबियत जो मालिक न आहे, पर हू जेको लिखे थो उहो इंतिहाई ज़िम्मेवारी सां उनखे संभाले रखे थो ऐं उनखे छपाए थो। इहा हुननि जी ज़िम्मेवार तबियत जी जेका आहे सा अलामत आहे। सिंध में असां सभु शाइरी कयूं था, तमामु घणा असांजा दोस्त आहिनि शाइरियूं कनि था। उन्हनि जी शाइरी जो मक़ाम कहिड़े कॉन्टेस्ट में कहिड़ो वञी बीहंदो, इहो फ़ैसिलो आउं नथो सम्झां त असां हिते करे सघूं था। इहो फ़ैसिलो सुभाणे जी सिंध खे करिणो आहे। इहो फ़ैसिलो सुभाणे जी नसलनि खे करिणो आहे त पंहिंजे फ़िक्र जे हवाले सां, पंहिंजे ख़्यालनि जे हवाले सां ऐं पंहिंजे तख़लीक़ी पोरे जे हवाले सां सिंध जे झोल में केरु केतिरा कणा विझी वियो आहे, केरु केतिरा मोती विझी वियो आहे, इहो फ़ैसिलो असां शायदि हिन दौर में न करे सघूं। असांजी शाइरी खणी कंहिं विचड़ंदड़ साह जो हुगा न थी सघे। असांजी शाइरी, असांजा ख़्याल पंहिंजे लफ़्ज़नि जे गुलनि तां माक जा ज़रकून मेड़े कंहिंजे अफ़शा में अची मोती न थी सघनि। असांजी शाइरी जेकॾहिं वक़्त जे ॾाढे जे अॻियां मुहाणे जी गार न थी सघे ऐं असांजी शाइरी जेकॾहिं कंहिं ॿार खे ॾिसी हिकिड़ी मुर्क में तब्दील न थी सघे त बि वॾी ॻाल्हि न आहे। असांजी शाइरी जेकॾहिं कंहिं ज़िंदान में अची कंहिं उदास कैदीअ जे मथां जेकॾहिं कोई चंड जो किरणो बि न थी सघे त बि वॾी ॻाल्हि न आहे। पर असांजी शाइरी हिकु अहिड़े दौर में जॾहिं माण्हुनि जे लाइ, जॾहिं अवाम जे लाइ सभ खां वॾो मसइलो इहो हुजे, कालाबाग डैम बि वॾो मसइलो न हुजे, थल कैनाल बि वॾो मसइलो न हुजे, गुरबत बि वॾो मसइलो न हुजे, बेरोज़गारियूं, बुखूं, ॾुख, ॾोझावा, ॾोलाव, इहे बि वॾा मसइला न हुजनि, पर इन्हनि खां वॾो मसइलो अञा हिकिड़ो ॿियो ठहियलु हुजे। उहो इहो हुजे त इन सॼे करोड़नि माण्हुनि में को हिकिड़ो बि अहिड़ो कुलो न हुजे, हिन लखनि माण्हुनि में, हज़ारनि माण्हुनि में को हिकिड़ो बि अहिड़ो को कुलो न हुजे जंहिं ते सिंध जा माण्हू पंहिंजो कंधु रखी रोई सघनि, जंहिं ते सिंध जा माण्हू पंहिंजो कंधु रखी उछंगार न ॾेई सघनि। अहिड़े दौर में जेकॾहिं गफ़ार तुंहिंजी का शाइरी, मुंहिंजी शाइरी या सिंध जे कंहिं बि शाइर जी शाइरी जेकॾहिं उन कुल्ह जो कमु ॾिए थी त असीं सम्झूं था त असांजे बि शाइरी जो मक़सदु हासिलु थी वियो। अॼु जेका सूरत हाल आहे, आउं सम्झां थो हाणे उहा शाइरी खां मथे जी आहे। शाइरी हाणे हिन वक़्तु घटि में घटि उन जो जवाबु कोन थी ॾे। हिन वक़्तु पाणी जे खोट हूंदे बि हिकु तमामु ज़बरदस्त क़िस्म जा फसल तयारु थियनि पिया। हिकु पासे भले खणी पाणी जी खोट आहे, पर हिकिड़ा ज़बरदस्त असां वटि सिंध में फसल तयारु थियनि पिया। उहे हिकिड़ा फसल आहिनि गद्दारनि जा, ॿिया फसल आहिनि फ़क़ीरनि ऐं पैनुनि जा, टिया फसल आहिनि बेग़ैरतनि जा। ऐं आउं ज़ाती तरह सची पची ॻाल्हि आहे, हिते सभिनि जे अॻियां आउं एतिराफ़ थो करियां त आउं पाण खे हाणे बेग़ैरत सम्झणु लॻो आहियां। अॼु जेका सूरत हाल आहे, जेको जबर आहे, जेका फुरलुट आहे, जेके ॾींहं ॾिठे जो दौरे ॾींहं में जेके खाट आहिनि,
जेका तौहीन हिकु हिकु ॾींहं ते हिकु हिकु लफ़्ज़ में सिंध जे माण्हुनि जी कई पई वञे, जेका तज़लील कई पई वञे असांजी, असांजे तहज़ीबी शऊर जी जेका तज़लील कई पई वञे, उन में जॾहिं आउं पाण ख़ामोश थी वियां थो तॾहिं आउं पाण खे बेग़ैरत सम्झां थो ऐं आउं कुझु नथो करे सघां इन कैफ़ियत में। ऐं जॾहिं आउं ॾिसां थो त फ़लस्तीन जा 12 सालनि जा ॿार, इराक जा 8 सालनि जा 10 सालनि जा ॿार पंहिंजे पेटनि सां बम ॿधी पंहिंजे ग़ासमन ऐं ज़ालिमनि जे टैंकुनि सां वञी टकराइजनि था, तॾहिं आउं पाण खे बेग़ैरत सम्झां थो। त असीं कहिड़ी दुनिया में पिया रहूं, असीं कहिड़ियूं पिया शाइरियूं करियूं, असीं कहिड़ी भगत वेठा कयूं। असांजे अंदर मां सिंध जो रूह किॾां मरी वियो आहे। मूं त लतीफ़ खे जवाबु ॾिनो, लतीफ़ चयो त भॻो आऊं न चवां, मारियो तां विसां, भॻो आऊं न चवां, मारियो तां विसां, कांध मोह में धकड़ा आऊं सेकींदे सुहां, तां पुण लॼ मरां जेकर हुनसि पुठ में। मूं लतीफ़ खां पुछियो, मूं चयो मंझम मोह में धकड़ा तूं सेकींदे सुहीं, पर तिनखे कंदे कीअं जे पंजनि आया पुठ में। असांजी इहा सूरत हाल आहे। उन में गफ़ार तव्हां असां सभिनि जे लाइ हींअर हिकिड़ो सोचण जो मक़ामु आहे त छा असांजूं शाइरियूं रुॻो असीं ॻाराए पंहिंजी दिलि ख़ुशि करे वेही रहूं, या उन खां मथे का ॻाल्हि आहे, उन खां मथे को मान मक़ाम ऐं मर्तबो आहे जंहिंजे लाइ असांजूं ज़हनी काविशूं ऐं ज़हनी विलोड़ हुजणु खपे। अचो पाण सभु इन ॻाल्हि ते गौर करियूं, न त जेका सूरत हाल आहे उन मां ही सिंध ईअं थी वेंदी जीअं ग़ुलाम शाह जे वक़्त में जॾहिं हुन कच्छ जो पुराण दरिया बंदि करे छॾियो त कच्छ जीअं बयाबान ऐं रणपट थी वई हली, सिंध 5-7 सालनि खां पोइ ईअं रणपट थी वेंदी, पोइ केरु असांजूं शाइरियूं ॿुधण वारो कोन हूंदो। महिरबानी। ऐं ही हो आकाश अंसारी जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं गफ़ार तबस्सुम जे हवाले सां सॼी सिंध जी सूरत हाल जो नुहु अव्हां जे आॾो पेश कयो। यादुनि जो गुज़रगाह लताड़ियूं हलिया वञो, यादुनि जो गुज़रगाह लताड़ियूं हलिया वञो, सोचुनि जी बारगाह खे सारियूं हलिया वञो, नेणनि जा नीर तेल जा जरकिया चराग में, महफ़िल जी हर कंदील उजायूं हलिया वञो। हीउ गफ़ार तबस्सुम जो शेर हो। ऐं हाणे मां सिंध जे हिकु निहायत मुअज़्ज़िज़ बावकार ख़ातून खे सॾु कंदुसि। पाण डॉक्टर आहिनि, शाह लतीफ़ चियर जा डायरेक्टर आहिनि, इलाही हवाला हुनजा आहिनि, कहाणीकारा, सिंधी नक़ाद, सिंधी तनक़ीद में तमामु आम हिसो हुननि जो, ख़ासि तौर शाह जे हवाले सां हुननि जी PhD कयल सिंधी शाह लतीफ़ जे शाइरी में औरत जो रूप मैडम फ़हमीदा हुसैन कंहिं बि तारीफ़ जी मुताज कोन्हे। इहो तारीफ़ रुॻो मूं रस्मन करायो मैडम फ़हमीदा हुसैन साहिबा, खेनि गुज़ारिश आहे त पाण अचनि ऐं गफ़ार तबस्सुम जे हवाले सां, जेतोणीकि हुननि खे एमरजेंसीअ में सॾियो वियो हो, पोइ 2 लफ़्ज़ ॻाल्हाइनि। मथे वेठल मुअज़्ज़िज़ महिमानो, साम्हूं वेठल मुअज़्ज़िज़ हाज़रीन, अॼु आउं बिल्कुलु अहिड़ी नियत सां आई हुअसि त साम्हूं वेही आराम ऐं इत्मिनान सां तक़रीरूं ॿुधंदसि ऐं पोइ आख़िर में म्यूज़िक ॿुधंदसि, छो जो स्टेज ते वेहणु त सज़ा जे बराबरि आहे, छाकाणि जो न विच में उथी थो सघिजे, न कंहिंसां ॻाल्हाए थो सघिजे ऐं मज़ो नथो अचे। सो इन करे तव्हां एतिरियूं डिघियूं तक़रीरूं ॿुधण खां पोइ यकीनन का डिघी तक़रीर ॿुधण जे मूड में कोन हूंदा। मूं हिकिड़ी तक़रीर मां नोट कई, उन ते आउं ॻाल्हाइणु चाहींदसि। उहा इनाम शेख कई हुई। इनाम शेख तबस्सुम जी शाइरीअ में उतरादी लहजे जी ख़ूबसूरतीअ जे हवाले सां ॻाल्हि कई। उन ॾिस में आउं ॿोलीअ जे हिकु अदना शागिर्दियाणी हुअण नाते वज़ाहत करणु चाहींदसि त मयारी लहजो इल्मी, अदबी, दर्सी किताबनि ऐं मीडिया में इस्तेमालु करणु मुनासिबु हूंदो आहे, पर क्रिएटिव या तख़लीक़ी अदब में अहिड़ी का बि पाबंदी कोन हूंदी आहे। फिक्शन हुजे या शाइरी, उन में नेचुरल लहजो ई मुनासिबु हूंदो आहे। तव्हां शाह सचल जी शाइरी ॾिसो या अली अहमद ब्रोहीअ जो नसुर ॾिसो, उन्हनि जी असुल ख़ूबी, उन्हनि जी सूरत, उन्हनि जी फितरी लहजो ई आहे। सो गफ़ार तबस्सुम जी शाइरीअ जी असुल ख़ूबी बि उन जो फितरी लहजो आहे।
इन ई खां वधीक ॻाल्हाए ऐं तव्हांजो वक़्तु वठणु नथी चाहियां। महिरबानी। बाक़ी अदी मैडम फमीदा निहायत मुख़्तसर ॻाल्हायो। तुंहिंजो ईंदे राति अलाओ राति त मुंहिंजी राति अमर थी वेंदी। तुंहिंजो ईंदे राति अलाओ राति त मुंहिंजी राति अमर थी वेंदी। तुंहिंजे ईंदे मीत त हीअ संगीत अमर थी वेंदी। तुंहिंजे ईंदे मीत त मुंहिंजी जीत अमर थी वेंदी। पर जे खाधम मात अलाओ मात त मुंहिंजी मात अमर थी वेंदी। तुंहिंजो ईंदे राति अलाओ राति त मुंहिंजी राति अमर थी वेंदी। ऐं अयाज़ जे हिन ख़ूबसूरत शेर सां हिकिड़े अयाज़ जे परस्तार जेतोणीकि हुनजी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप आहे। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जा चेयरमैन आहिनि, पाण नौजवान स्कॉलर आहिनि। सिंधी ॿोलीअ ते हुनजी PhD जो किताबु छपियो आहे। डॉक्टर कासिम बिगियो साहिब जिन खे गुज़ारिश कई सो पाण अचनि ऐं अची अब्दुल गफ़ार तबस्सुम जे किताब ते ॻाल्हाइनि। डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद कासिम बिगियो साहिब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदर महफ़िल साईं मदलक सिद्दीकी साहब, असांजा मोहतरम ऐं मौसम साईं अली अहमद ब्रोही साहब, स्टेज ते वेठल ॿिया सभु मौज़ूज़ ऐं मोहतरम ऐं साम्हूं असांजा आलम अदीब स्कॉलर, अस्सलामु अलैकुम। जीअं मां सभिनी ॿुधो त लिखत में ई कुझु ॻाल्हाइणो आहे, छो त ॻाल्हायल लफ़्ज़ ते एतबार घटि दोस्तनि खे रहियो, सो मूंखे बि इहो ई चयो वियो त आउं बि कुझु लिखी अचां। अॼुकल्ह जंहिं क़िस्म जे नौकिरी या जंहिं क़िस्म जे वास्तनि में आहियूं त उते को इल्मी मक़ालो लिखणु ॾाढो ॾुखियो आहे, उन लाइ वक़्तु खपे थो। उनजे बावजूदि शाइरीअ ते ॻाल्हाइणो ऐं शाइरीअ ते लिखिणो हो त ॿ ॻाल्हियूं ज़हन में आयूं त हिकु त तनक़ीदी हवाले सां अब्दुल गफ़ार तबस्सुम जे शाइरीअ जो जाइज़ो वठिजे, ॿियो शाइरीअ में अंदरि मौजूदु जेको पैगाम आहे उन हवाले सां सूरत हाल जो जाइज़ो वठिजे। मूं मुनासिबु सम्झो त शाइरीअ खे सम्झणु, शाइरीअ जे बारे में ॻाल्हाइण लाइ बहितर आहे त शाइरीअ जो सहारो वठिजे। ऐं मूं पाण वटि मौजूदु कुझु शाइरीअ जे मजमूअनि मां खे पढ़णु शुरू कयो त महमूद दरवेश जो हिकिड़ो शेर अॻियां आयो, फ़लस्तीन जो अरबी ॿोलीअ जो शाइर आहे, जलावतन शाइर। हुनजे शेर जो हिकिड़ो नंढिड़ो उनवान आहे, हुनजी ॿ सिटरूं आहिनि त हू जलावतन शाइर जॾहिं पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि हुयो ऐं पंहिंजे मुल्क जे बारे में ख़बर पढ़ियईं त उते ज़ुल्म जे ख़िलाफ़ु लिखियल किताबनि, हक़ ऐं इंसाफ़ जी ॻाल्हि कयल सभिनी मज़मूननि ऐं इल्मी मामलनि ते खुलियल तनक़ीद कयल सभिनी किताबनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो ऐं उन्हनि किताबनि में संदसि किताबु शामिलु कोन हो। त रड़ करे चयईं त छा हिन वक़्तु ताईं मूं सच न लिखियो आहे? मुंहिंजे किताब खे बि इन्हनि किताबनि सां गॾु साड़ियो वञे, मुंहिंजे किताबनि खे बि इन्हनि किताबनि सां गॾु साड़ियो वञे। महमूद दरवेश जो अहिड़े ई क़िस्म जो ॿियो शेर मूं अंग्रेज़ी में तर्जुमो वेठो पढ़ियो, आख़िर में हुनजी वाइंड अप थो करे शेर खे, एट द एंड शी आस्क वेयर इज़ फिलिप। आख़िर में ॻाल्हि ॿोल सॼो हुनजे बारे में जांच खां पोइ पुछियईं त फिलिप किथे आहे? एंड देन I looked at myself and told her I have no address because I belong to Palestine. महमूद दरवेश त हुन एड्रेस पुछी ऐं हुन ॿुधायो मूंखे का एड्रेस कोन्हे जो आउं फ़लस्तीन जो आहियां। आम हिते ॻाल्हि थींदी रही दोस्तनि जी अब्दुल गफ़ार तबस्सुम जे हवाले सां त नरम लहजे जो शाइर। मूं कोशिशि कई त संदसि नरम लहजे में का मज़ाहमत वारी ॻाल्हि, का ॾुखी ॻाल्हि, का सख़्तु ॻाल्हि ॻोल्हे वठां जेका का हक़ इंसाफ़ जी बि ॻाल्हि हुजे ऐं थोरो संदसि लहजो मज़बूत हुजे। यकीनन हुन में हिकिड़ो वॾो नज़्म आहे, दुनिया जो नोहो तमामु वॾो आहे, शायदि 20 सुफ़नि खां वधीक मवाद ते मुहित आहे। हिते पढ़णु अव्हां जे वक़्त जो ज़्यान थींदो, पर उनजे बावजूदि आउं हिते तनक़ीद जे हवाले सां ॿ वॾा नाला कोट कंदुसि। पीर हुसामुद्दीन राशिदी सचल कॉन्फ्रेंस 1978 में सचल जी शाइरीअ ते तक़रीर कंदे चयो त सचल सिंधी ॿोलीअ जो तमामु वॾो शाइर आहे, पर
सचल खे गुरबख्शाणी जहिड़ो नक़ाद न मिलियो, तंहिंजे करे सचल वॾो शाइर न थी सघियो। मक़सदु हो त शाह लतीफ़ वॾो शाइर त हुयो, पर खेसि गुरबख्शाणी जहिड़ो नक़ाद मिलियो ऐं आलम नक़ाद मिलिया जिन हुनखे वॾो शाइर साबित करायो। पीर सामजी राज़ीअ जी पॉइंट जेका आहे सा इहा आहे त शाइर खे संदसि नक़ाद ई सही नमूने परखींदा ऐं सही नमूने पंहिंजे अवाम ताईं पहुचाईंदा आहिनि। ॻाल्हि अहम आहे, पीर सामजी राज़ी जहिड़े आलम कई आहे, पर जॾहिं असां जहिड़ो नंढड़ो माण्हू पढ़े थो तॾहिं कोशिशि इहा थी थिए त शाइर खे संदसि शाइरीअ ज़रिए सम्झो वञे। थी सघे थो त शाइर नक़ाद उन मां पंहिंजी माना, पंहिंजो मक़सदु ऐं पंहिंजो मतिलबु कढे। तंहिंजे करे शाइर जे माण्हुनि खे, शाइर जी ॿोली ॻाल्हाईंदड़, शाइर जी ॿोली सम्झंदड़ माण्हुनि खे एतिरी ॿोलीअ में, एतिरो हुननि खे ॿोलीअ में भड़ कयो वञे, एतिरो ॿोलीअ में हुननि जो मुतालो वसी थिए जो घटि में घटि पंहिंजे शाइर खे संदसि ॿोलीअ में सम्झी सघनि। इन कोशिशि खे, इन हवाले खे कंदे ऐं हिकु नंढड़ो पंहिंजो नज़म गफ़ार तबस्सुम जे हवाले सां ॿुधाइण खां पोइ ऐं गफ़ार तबस्सुम ते ॻाल्हियूं कंदुसि। हिते असांजे दोस्त आकाश अंसारी बि शाइर जे हवाले सां ॻाल्हि कई, ॿियनि दोस्तनि बि शाइरनि जे हवाले सां ॻाल्हि कई। हिकिड़ो नंढड़ो नज़म आहे जंहिं मिसाल तौरु अयाज़ जूं ॿ सिटरूं आहिनि त शाइर ॿोल जॾहिं ॿोलनि था दुनिया लाइ राहूं खोलनि था। शाइर ॿोल जॾहिं ॿोलनि था दुनिया लाइ राहूं खोलनि था। इन हवाले सां हिकु नंढड़ो नज़म आहे त शाइर शाइरीअ ते लिखियो, शाइरीअ जी ॾात ते लिखियो। शाइर शाइरीअ ते लिखियो, शाइरीअ जे ॾात ते लिखियो त मुअल लफ़्ज़नि जो मेड़ ॻोल्हे शाइर उन में रूह फूके जीवत ॾिए थो, शेर ठहे थो। शाइर शाइरीअ ते लिखियो, शाइरीअ जे ॾात ते लिखियो त शाइर मुअल लफ़्ज़नि जो मेड़ ॻोल्हे रूह फूके जीवत ॾिए थो, शेर ठहे थो, पर मां शाइर न आहियां। पर मां शाइर न आहियां, न को ईसा आहियां, पोइ बि शेर लिखां थो, पंहिंजी पीड़ा भोॻियां थो। ऐं उहा पीड़ा ऐं गफ़ार तबस्सुम जेके ड्रिगे नज़म, जेको यकीनन मूंखे वक़्त जो अहसासु आहे, पर हुनजे बावजूदि आउं चाहींदुसि त नज़म खे हिन कॉन्टेक्स्ट में आणियां। केसूफल जे ड्रिगियुनि कतारुनि जी शायदि, हेलोकिन बहारनि जे ॿारनि ते शायदि, हसी पोपटनि जूं उॾारूं न थींदियूं। अजीब कैफ़ियत आहे हीअ। असुल में इंटरनेशनल हिकिड़ो जेको स्पेक्ट्रम आहे चौधारी जेको थिए पियो, उन हवाले सां ई नज़म आहे जंहिंमें तबस्सुम जो लहजो यकीनन नरम कोन्हे, या मुंहिंजे पढ़ण जो अंदाज़ हुनखे थोरो गरम बणाए छॾे। तबस्सुम जो ई नज़म आहे। हसी पोपटनि जूं उॾारूं न थींदियूं, चंबेलनि ते ॿीहर से शामूं न थींदियूं। चंबेलनि ते ॿीहर से शामूं न ईंदियूं, न के आगुरनि में के राबेल खिड़ंदा, न की आगुरनि में के राबेल खिड़ंदा, न क्यारियुनि ऐं कूंजुनि में रतन जोत फुटंदी, न बसरे ऐं बगदाद जे सरहदुनि खे, न को कंहिं अबहम ॿार जे हूंगड़ियुनि खे। सुबुह जा सवेरा भली कार चवंदा, रबाबनि ते रक़्स ऐं रुबायूं न छिड़ंदियूं। रबाबनि ते रक़्स ऐं रुबायूं न छिड़ंदियूं, न सहरा जे खेमनि में लॻंदा झमेला, न सहरा जे खेमनि में लॻंदा झमेला, न कूंजूं संझाउनि जो वरंदियूं वणनि ते, न कूंजूं संझाउनि जो वरंदियूं वणनि ॾे, न उचुनि खजुनि खां सितारा तकींदा, न वञुनि खे पुॼंदियूं वसुल जूं नवेदूं, न वारीअ खे चुमंदा कतियुनि जा सनेहा। छो जो हेल ॿीहर कंहिं मारीअ जे मुख ते, इंसानी आज़ादीअ जे बुनियादी हक़ ते, बमन बारूदनि वारी मौसम वरी आहे। न वारीअ खे चुमंदा कतियुनि जा सनेहा, छो जो हेल ॿीहर मारीअ जे मुख ते, इंसानी आज़ादीअ जे बुनियादी हक़ ते, बमन बारूदनि वारी मौसम वरी आहे। क्रूज़नि ऐं स्कड मिज़ाइलनि जे ॼर सां वरी का ज़मीं ट्रामणी थी ॿरी आहे, वरी का ज़मीं ट्रामणी थी ॿरी आहे। वरी काल वांगे सफ़ा मरवा विच में, वरी काल वांगे सफ़ा मरवा विच में, हयातूं जियापो तलाशण निकनि। वरी काल सफ़ा मरवा विच में, हयातियूं जियापो तलाशण डुकनि थियूं। वरी बेवसियूं के करिश्मा थियूं चाहिनि, वरी बेवसियूं के करिश्मा थियूं चाहिनि। नयूं बेहसियूं करबलाऊं घुरनि थियूं, नयूं बेहसियूं करबलाऊं घुरनि थियूं। ओ आका जहाननि खे उल्फत खपे थी, अमन आश्तीअ जी बिशारत खपे थी। ओ आका जहाननि खे उल्फत खपे थी, अमन आश्तीअ जी बिशारत खपे थी। ख़लीजी बाज़ारुनि में क़तलाम आहिनि, ख़लीजी बाज़ारुनि में क़तलाम आहिनि। केॾा कारज़ारनि में कोहराम आहिनि,
लहूअ लेथड़ियल लाश टैंकुनि में चिथजी, लहूअ लेथड़ियल लाश टैंकुनि में चिथजी ज़मीरनि खे ठोके लपाटूं हणनि था, ज़मीरनि खे ठोके लपाटूं हणनि था, वॾे वाक दुनिया ते थूके चवनि था, केसू फल जे डिघियुनि कतारुनि ते शायदि, हेलोकिन बहारनि जे ॿारनि ते शायदि, हसी पोपटनि जूं उॾारूं न थींदियूं, चंबेलनि ते ॿीहर खे शामूं न ईंदियूं। अब्दुल गफ़ार तबस्सुम जंहिंसां ख़ुशियूं ऐं ॾुख वंडे सघजनि था। साईं मूं लिखी आंदो आहियां तव्हांखे ॾींदुसि। अब्दुल गफ़ार तबस्सुम जंहिंसां ख़ुशियूं ऐं ॾुख वंडे सघजनि था। ऐं इन मज़मून मां ॿ पैराग्राफ पढ़ी ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि, वक़्त जो अहसासु आहे। कुझु ॾींहं अॻु असांजो दोस्त रखियल मोराई हिन मवरती तक़रीब जो A4 साइज़ जो वॾो कार्ड ऐं हिकु ख़ूबसूरत किताब, हिकु ख़ूबसूरत लिफ़ाफ़े में बंदि अची ॾेई वियो। किताब ते लिखण खां अॻु में सम्झी वियुसि त किताब ते लिखणो आहे। किताब खोले पढ़ण सां ई सोचणु शुरू कयुमि त तबस्सुम ते अयाज़ जे इन्हनि वीचारनि सां लिखणु शुरू कंदुसि जेकी हुन 1982 में शाया थियल किताब पतण थो पूर करे में शाइर कबीरदास लाइ लिखिया हुआ। त कबीर में शाइर जूं सभु ख़ूबियूं हुयूं, हा हुन में फ़क़ति इहा ख़ामी हुई त हुन में शाइर जूं ख़ामियूं कोन हुयूं। गफ़ार जी शाइरीअ में ख़ामियूं ऐं ख़ूबियूं त नक़ाद या तनक़ीद जो शागिर्द ऐं निसाबी कीड़ो ज़ाहिर कंदो, पोइ खणी अॻिते हली उहो मां ई थियां। पर गफ़ार पंहिंजी ज़ात में हिकु शाइर आहे। हिते शाइर वारियूं ख़सलतूं ॾेखा ऐं वर्ता मुंहिंजी मुराद न आहे, पर समूरो अब्दुल गफ़ार तबस्सुम हिकु समूरो शाइर आहे। हू ॿियो कुझु आहे या न आहे, सुठो शख़्स, सुठो पीउ, सुठो पुटु, सुठो भाउ, दोस्त आहे या न आहे, पर हू हिकु शाइर ज़रूरु आहे। ऐं मां शाइरीअ में नंढ वॾाई ऐं नंबरनि जो क़ाइल न आहियां। मुंहिंजे लाइ इहा ई वॾी ॻाल्हि आहे त तबस्सुम मुंहिंजो दोस्त आहे ऐं मुंहिंजो उहो दोस्त शाइर आहे। अब्दुल गफ़ार ज़ाती तरह मखड़ माण्हू, महल जो मुड़ुसु ऐं सिंधी समाज में तमामु घटि कूड़ ॻाल्हाईंदड़ माण्हुनि में संदसि शुमारु थिए थो। ऐं स्टेटमेंट थो ॾियां भली हिनखे। अब्दुल गफ़ार तबस्सुम ज़ाती तरह मखड़ माण्हू, महल जो मुड़ुसु, सिंधी समाज में तमामु घटि कूड़ ॻाल्हाईंदड़ माण्हुनि में संदसि शुमारु थिए थो। नेक नियत, यारनि जो अहिड़ो यार जंहिंसां वेही ख़ुशियूं वंडे सघजनि थियूं त ॻोढ़ा ॻाढ़े ग़म बि ग़लति करे सघजनि था। इंसाननि जो अहिड़ो नस्ल अॼुकल्ह नापीद थींदो पियो वञे। पर तबस्सुम जी शख़्सियत जो ग़ैर जानबदारी सां तज़ियो करण सां मालूम थींदो त हीउ इंसाननि जे अहिड़े ई जिन्स मां आहे, इंसाननि जी अहिड़ी ई जिन्स मां आहे। अहिड़ियुनि जिन्सनि खे महफ़ूज़ करण लाइ समाज उपाउ वठंदा आहिनि। जीअं जानवरनि ऐं पखियुनि जे ख़ासि नस्ल जे बचाव ऐं तहफ़ुज़ लाइ उन्हनि जे शिकार जी मना हूंदी आहे, ख़ासि वणनि जी सार संभाल ऐं वाध वेझ लाइ हुड़ियूं ऐं नर्सरियूं क़ाइमु कयूं वेंदियूं आहिनि, तीअं इंसाननि जे अहिड़े नस्ल जी अणाट खे मुंहुं ॾियण लाइ रहियल खुयल बाक़ी बचियल इंसाननि संदन स्वभाव ऐं रवैयनि खे महफ़ूज़ करण लाइ कंहिं अहिड़ी पनाहगाह जो हुजणु निहायत ज़रूरी आहे। महिरबानी साईं। अहिड़ी पनाहगाह जिते ही पंहिंजी मर्ज़ी ऐं फितरत जे तक़ाज़ाउनि मूजिबि वधी ऐं अमल करे सघनि, जिते हू पंहिंजी मर्ज़ी ऐं फितरत जे तक़ाज़ाउनि मूजिबि वधी ऐं अमल करे सघनि, जिते साड़ ऐं कीने जूं बुंडियूं न हुजनि, जिते धमाका ऐं हादसा न हुजनि, जिते केरु बेगाह वक़्तु कंहिंजो दर न खड़काए, जिते बचनि ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल जो ऊनो न हुजे, जिते गैरतमादी, नाबराबरी ऐं फुरलुट इंसान खे पाण मारण ऐं साड़ण ते मजबूर न करे, जिते अक़ीदा ऐं वेसा माण्हूअ लाइ अज़ाब पैदा न कनि, अहिड़ी का हिकु पनाहगाह ई सही दुनिया जी कंहिं बि कुंड में का हिकु अहिड़ी हुड़ी जिते इंसान जो तहफ़ुज़ थी सघे। का रीत नई राति नई आण असां काण, जीअं प्रीत पुराणी न थिए वार नओं वार। सलाम अलैकुम, महिरबानी। साईं डॉक्टर कासिम दुगियो साहब जिन लिखत में गैर लिखत में पंहिंजा वीचार वंडिया असां सां। केॾियूं मुसाफ़तूं हूं तुंहिंजूं मुंतज़िर मगर, केॾियूं मुसाफ़तूं हूं मुंहिंजूं मुंतज़िर मगर, तबस्सुम खे मोल तूं न तुंहिंजे ग़म ॾिनियूं न तो। त हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजे निहायत बुज़ुर्ग, जॾहिं मां बुज़ुर्ग लफ़्ज़ थो चवां त वाक़ई हू पंहिंजे तबई उमिरि खां बि असांजा बुज़ुर्ग ऐं तमामु धणी ताला खे सुठी सिहत ऐं वॾी ॼमार बख़्शे। असां ते उन्हनि जे ॿाझ जो हथु सदाईं सलामत रहे ऐं अॼु बि असां ते उहो सलामत आहे। साईं अली अहमद बुरोई साहिब जिन खेनि गुज़ारिश आहे त पाण अचे तबस्सुम साहिब जी शख़्सियत जे बारे में ॻाल्हाइनि। साईं अली अहमद बुरोई साहिब, असीं बेहदि ख़ुशि आहियूं त हू असां सां
हिन महफ़िल में गॾु आहिनि ऐं इहे महिरबानियूं असां ते सदाईं उन्हनि जूं रहियूं बि आहिनि ऐं अॻिते बि उमेदु आहे त उहे असां ते बाजे जो हथु रखियूं ईंदा। असांजे अलीमल बुरोई साहब मोहतरम सिद्दीकी साहब, मथे वेठल मौजूद मुकर्रीन, ख़वातीन व हज़रात, अस्सलाम वालेकुम। शाइर जी मूंखे त घणी का ख़बर कान्हे, पर हिन बुज़ुर्गीअ फासायो आहे। जिथे ॾिसंदा आहिनि ताथे वठी विहारींदा आहिनि। शाइर जूं मां 3 लाइनियूं पढ़ियूं हुयूं अंग्रेज़ीअ में। इटलीअ जो हिकिड़ो पोइट हो लोपार्डी, कुबड़ो हूंदो, चवंदो मुंहिंजो पैदा कंदड़ बि कुबड़ो आहे।